सोराब हथ ते हथ रखी वेही रहियो आहीं। मुमल जो भी कुछ सोच। हाणे त डहुणा दुख दींदस। कोशिश में आया धाणो, सोच विचार में आया। सोच विचार तो वनी मुमल के जोरी वठी अचा ऐं ने कासम के कोयला खाराया। चवंदस न त चिड़ी पवंदे सोराब। चवणो हूंदो अथई त चई ॾींदी कॾहिं रियायत कई अथई? ॿुधाए। रियायत जड़ो आही कोन, पर छा कयां? छिटो पांडो सही पर छावरो ताही न। छिटो पाडो घाटो छावरो समझ धाणो। सरे जे बूढ़े जो को छावरो आ। मिड़ई नाले में छावा न त उसी उसा। जेको आया इहो ही आया। तोखे जेकी चवणो आ न चओ। अकेलो न वञे न त कसम वारा या सुरे खादल थूणी जड़ी हाथी घनी मुखे न डोहाग ॼन। धाणो अकुल धार। हां चिड़ी छाला तो कूड़ थियणा छा? धाणो के तो दड़का दी। धाणो धड़किया ने धड़की ना है। के तो थी सके? होशियारी सा दिस बंदूक खयो वने। दुश्मन न हुजे त दर ते ठोकियो अचीस। मां ॾिसां थो, तूं को न कर। अब केड़ो? मासड़ सोराब, मां आया गुलाब। मासी धाणो सा मिलण आयो आया। गुलाब भाई बशीरा वारो? हाँ मासड़ वो ही। अच्छा गुलाब। अस्सलाम वालेकुम मासड़। वालेकुम सलाम। बुझताई ना पुट? हाँ मासड़ दुआऊं न तमाजू। हल 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 बाबा। अच्छा पुट गुलाब ढाणो गुलाब आयो थई। पापा गुलाब तू? जी जी मासी। खुशी है ना बा? बशीरा खुशा? वे वे पुट वे। अबा गुलाब भला आदि बशीरा ना आई छा? मासी संभरंदे रहिजी वई। ओ मुंहिंजी मिस्री जड़ी मिठी धाणो कुछ साह पटन दे गुलाब खे। का चाहे का मानी हाला वाल पोपिया कबा। हिकर तू खादे पीते जो बिलो कर। हाजुर सोराब हाजुर। खबर थे बा थाणो धड़किया ने धड़की ना है। खोल तला मानी खणी थे चा। बेहो ता कचर क्यों? वाह ये सब खैर हो रे बेटा। अबा ॾिसो सोराब फ़कीरनि सां फिटाइण लॻो आहे। मारे तो गेर थी पुट थी वियो आहे। मासा त धाणो मुंहिंजी पुराणी मंग आहे। उन सां मिलण ते मुड़ुस खे घेरत थी चढ़े। मां वेंदुसि मारे त बछियां त पंहिंजा जिन त जे मसाबाद दंग करे। न यार धनु दमाली वाकई मासाद सां आई लव यू चोरी चोरी कर। हा प्रेमी जोड़े वांगुरु मासा ते मुंहिंजो जोड़ो बि मन आहे मन। दुनिया में अहिड़ो न हूंदो जोड़ो ऐं न थींदो। कारो वॻो यारो मूंखे मथाणो परायो आ। ॿी ॻाल्हि नया ॿी ॻाल्हि नया। भला फ़कीर वेहे या वञे वञे फ़कीर बा। अरे हेरे तू मुझो अहल तो करी टांडा ॾेई छॾियो सां टांडाणी। अरे धनु ॿुध त धनु सिर थो नी। ॿुधाए 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 न त कढंदो सां धमाल। वण ते चढ़ी अंबड़ियूं पियो पटियां। उतो वियो पेर तिरकी फगो अचे हेठि किम चंघ ॼण तिड़की पई आहे सफ़ा। पेर मोहिजी पियो आहे सफ़ा असुली हली नथो सघां। मूंखे खणी हली घर त पहुचा धनु धमालाणी। चढ़ कुल्हे ते वेह त चढ़ा न सूर आ जंग में धनु। जो टिंडू खान टांडाणी तू चढ़ देर न कर त धमाली फ़कीर कढे न धमाल। आओ तुम जा मारी टिंडू ॾाढो गरो आई। धनु मारे छड़ी सफ़ा मुंहिंजी ॿी जंग बि वई रे।
भला फकीर वेहे या वञे उथारे मूंखे पोइ भले वञे धनु अलाह के मन बेली मूंखे खयूं हल रे बाय फकीर जी बाय बाय टाटा न हेॾा पाड़े मुंहिंजूं ॿई जॻूं वयूं रे ज़ुल्म करे छॾी धनु ओए अम्मा अम्मा मथो फिरे तो धीअ पाण खे बेहाल जो कंदी है मथो त फिरंदो न बस नथो हले सोचन ते अम्मा हलाए बस न विञाए हाल छा वणंदो हाल विञाइण मां मां त समझाए बीमार थी पई आहियां तूं समझे ई कान थी होट हुजे न त मिंट समझी वञे असुल तबियत ई सेट थी वञेसि हाणे त मुंहिंजो भाणजो गुलाब बायो आ तरसायास थी दिल त चए थी त दादन खे चई तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा कराए गूण में विझी वाह में लोड़ाए छॾे पर छा कयां खुदा जो खौफ तो मारे भले दादन दहली जो दादो आ सोने का टुकड़ा टुकड़ा कराईंदी है वे ॾींहं खाई वई है हाणे धाण जो नालो बि न वठे उथ वेह न करायाव थाणो जा थी टटा कराए जो धाण के साह ही कोने थाणो धणकिया नी धणकी ना है मामी मामी तू माफ कर असांखे दी क्या मताणी माफ न कंदई धाणो हक हिसाब वठंदी वञ हितां टर हितां खुदा खे मञ वञ न त सौराब खे चई इटीअ में रसो विझी बदिराए छॾियां न त तूं हिते अचण खां मुड़ंदी ई कोन मां तो तुझा लाइ ईंदी हां छा कान थी बणी थाल मुहांडी मां ॿुधाइण आई हुअसि त गुलाब जो गुल आयो आहे खुशबू खणी कवल बि गुल त गुलाब बि गुल्ला खुशबू मिलंदी खुशबू सां त मुंहिंजो घर सुरो वकी छा थी भला मुहांडी निकिर हितां त भला वांगुरु मथो न चिथे निभागी के जाइ जी मां चंडी आहियां ऐं तूं सेबती आहीं को भार को कोरो थी धाणो सां अटके धाणो धणकिया नी धणकी ना है निकुर हितां निकुर त विझाए न कलिन में कलवड़ो त मच्छिन वांगुरु फटके मठके अम्मा अम्मा चनीस मुंहिंजो मथो लोड़े नथो सही कान थी डिजे धाणो हिन खे अथाण बाक़ी मुखे ना हिन ए मोहवारी मुक्को ईंदसि न त अखियुनि जॻह अंधारी अची वेंदसि चांवरनि जी बोरी खणी मां न कयो आ गुलाब जो ॿुधाइण आई हुअसि थाणो साथी धणकी थाणो धणकी आ नी धणकी ना है वरी खूनण को खिरेब सोचो आ जो हली आ ममण मचाइण हिकु होणे को न ॿियो घुरे ॿ घुमरा ॿोड़ बिस्मिल्लाह मुझा अब्बा तू अच्छी है जी पुफी शाबाश थी अब्बा अचण में एडी देर कमन कारन में रंडजी वयसि पुफी पुफी सौट काज़िम घिटी में मिलियो ॿुधायई त पुफी आई बि हुई ऐं न्यापो बि कयई इनी करे हलियो आयो आहियां पर मूंखे कमकार छॾींदा ई कोन वाह 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 शाबाश थी अब्बा ये पियो चवी ये अब्बा छॾ कमन के ये पिया थींदा पर हाणे आऊं तोखे को छॾींदसि चाची अम्मा हरू भरू कंहिंखे छो रोकींदी है कासिम खे घुराइण जो मक़सद आ कुझु छो यादि कोन अथव छा ऐं तव्हां ॿिन्ही खे ॿुधायो जो मूंखे त यादि न आहे पुफी मूंखे थोरो थोरो यादि पवे थो मक़सद त मूंखे बि यादि न आहे पुफी मूंखे त रुगो इहो चयो हुई अची मूं वटि रह यब्बा जॾहिं तोखे ॻाल्हि ॿुधायव त हितां निकिरण सफ़ा विसरी वेंदई इते जो इते रहिजी वेंदे पुफी सौट काज़िम जो रहण मुश्किल आ छो रहण मुश्किल आ हां ही भी तो पंहिंजो घर अथसि न इहो त वक़्तु ॿुधाईंदो सोट ज़फर ठीक थो चवे भेण मूमल जी अदा भेण चांहि जो बंदोबस्त करे न न न न न न तू इते ही बीठी हुजे बस
बाक़ी कासिम पुट लाइ चाहे मां पाण पंहिंजे हथनि सां ठाहे थी अचां। अबा कासिम तूं ही कर जेसि ताईं चांहि ठाहे अचां। तूं वञ खारे हेठि कुकर बीठी आहे न उनखे खुई वठीसि पोइ मां मानी जो बंदोबस्तु थी कयां। अम्मा तूं पहिरीं चांहि जो बंदोबस्तु कर। महिमान चांहि पिया न कुकर खे मां सीर ॾेई थो वठां। बसि हाणे मां चांहि ठाहे थी अचां। ॿियो त ख़ैर आहे न? ॻोठ ॾे ख़ैर लॻो पियो? तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? अलाह कौन बचंदो ईंदो त गाड़ी पते मोटाए बाबा साईं। छो मोटाए बस जल्दी कयो बाबा साईं। रिस कयो अगो वठो वापस थियो आहे उड़सी कयो अचो। वीरल हिते तो फायर करे सफर वारनि ते त न आहे। अम्मा मां ठीक आहियां। छा लाइ डॉक्टर खे ॾेखारींदी? चवें थी त बुत में सूर आहे ऐं चकर था अचनि। लही वेंदा पाण ई अम्मा, मां ठीक थी वेंदसि। तूं छड़ो सतार जी ख़बर लायो। दादन अचे त पुछांसि थी। छा पुछंदी मां? सतार जी सार लहो दादन। मां दोस्त उते अथसि। उन खां पुछी अहवाल या न? पुछो त मां। छा चयूं अदा? कंहिं ट्रिप में ज़हर मिलायो अथसि, इन करे घणो ठीक न आहे। ज़हर? हा मां, अॼु मां उॾां वेंदुसि। को खतरो त न आहेसि न अदा? दोस्तनि चयो त खतरो अथसि। वधीक मां पाण वञा त जीअं पतो पवे। सुतत वञ दादन, मथां दुश्मननि खे कुझु थी वञे। वक़्तु न विञाए। मां सतार असांजो सॼण आहे, पर दुश्मननि खे दुआ ॾींदड़ शायदि तूं पहिरीं माउ आहीं। ज़हर जो असर घणो वधी त न वियो आहे? दोस्तनि त ख़राब सूरत हाल ॿुधाई आहे। वधीक वञा अॻिते अलाह खे पारत आहे। पोइ वञ दादन, थी अचेसि, मथां तुंहिंजी ज़रूरत हुजेसि। जीअं मां चयमि न त अॼु ई वञा थो ऐं मोटां। अदा चओ भेण। बस अदा, नथी चवां। केरु आहीं?
कड़े खड़काने का सवाइ तू घर में? अदा दादन मां यहाँ गुलाब 3 साल थिया ने ता वेंदे वॾी ॿोॾ वक़्तु ॻोठ छॾियो हुअमि नथो सुञाणी कमाल आ कमाल आ या ज़वाल आ? बिना पुछण जे घर में दाखिल थे तो पोइ समझी तो आए जी आदर कबिया धारियो ना आया मासी धाणो सगी मासी आ आयुस मासी वट सोचम मासी शबान आए तो सा मिलंदो वञा वेहण जी सलाह बजाए वेहण ते लई आयो आहीं मूं छा चयो हले वञ जेकॾहिं ॿीहर आए त इहे ॼंखूं न हूंदई दादन कमज़ोर मां बि न आहियां मां तोसां मासी शबाना ऐं कंवल सां मिलण आयुसि ऐं तूं ज़िर थी वियो आहीं माशाअल्लाह माशाअल्लाह मां जेकॾहिं ही ॿीहर अचे त मूंखे ॿुधाइजो त मां हिन जूं अखियूं कढी तिरीअ ते रखंदोसांसि त जीअं वञी मम्मीअ खे ॾेखारे अकुल न हुजे या अहिड़ियूं ॻाल्हियूं ई न करी हा धाणो छो ख़राब ॻाल्हियूं कयमि छा कॾहिं खां वठी दादन कंवल जे रिश्ते खां इनकार कंदो थो अचे गुलाब जे लाइ चयमि त ॾोह कयमि ॾोह न अकुल जी खोट चयमि कीअं राज़ी थींदा दादन वारा गुलाब जे लाइ गुलाब भला धारियो त न आहे न मुंहिंजी भेण जो पुटु आहे भेण जो महिमान आ अॼु आहे सुभाणे हलियो वेंदो कोन वेंदो कंवल वठी ॾींदी सास असां गॾु वेंदो ईअं वरी कीअं वेंदो गुलाब ला राज़ी न थींदा धाणो हूं असुल राज़ी रहिया आहिनि ईअं न ख़बरूं त असुल खानदानी थो करी पंहिंजो हक़ मरंदे घड़ी ताणी कोन छॾींदसि धाणो खे न मञाईंदी हा धाणो धणकी आहे धणकी न आहे शैतानगिरीअ खां पासो कर धाणो घणेई ज़लील ऐं ॾिठा थिया आहियूं जेकॾहिं कंवल नथा ॾियनि न त ख़ुशि हुजनि धाणो जे हूंदे ख़ुशि हूंदा असुली न सराब धाणो हुननि खां पंहिंजो हक़ वठंदी बाक़ी तूं साथ ॾी या न ॾे मुंहिंजो साथ त तोसां आहे न ॾाढी गेरी पोइ फसाद हरूभरू छो थी वधाई छो थी आहे ज़बान मिरकाई वरी न मुंहिंजो वात त खुलियो त चवंदे बेइज्जती थी करे हाणे त असुल ट्रूए में विझी तीली ॾियण जहिड़ो मासी न चईंसि मासड़ त मोर आ मोर जी बेइज्जती न कर गुलाब मोर आ ही थींदो मोर वठ त निड़ी न पटियाए बेअकुल के चाल जी मासड़ मां तो हथ ॿधाए ॻाल्हाइण त ॿुधीस तो न गुलाब पोइ पुछा वठे या न वठे धाणो खे ॼण पुछा ई न वठंदी आहे लिहाज़ थी कहीं गुलाब जे करे न त धाणो जी ख़बर अथई धाणो धणकी आहे न धणकी न आहे मां दादन जे घर वयसि त बेइज्जती करे कढी छॾी मासड़ तोखे हा मासड़ पुछी पोइ वञी हा न पुट छो धारियो आहे छा जो पुछी वञे हा धारियो न आहे धाणो पर दादन सां तकरार यको हलंदड़ आहे मूंसां कहिड़ो तकरार अथनि मां खेनि छा कयो आहे जो बदकलामी ऐं दाबो ॾेई पियो ॻाल्हाए तव्हां जे करे माठ थी मोटियुसि न त मथां कोन लही आयो आहे मां पुछाणो कंदोसांसि हाणे मां बि निबरंदुसि दादन सां नवाज़ कहिड़ी सोचनि में गुम आहीं मूं त अर्ज़ु कयो हो मूंखे का गली ॾे मां कंहिं बि सूरत में हिन हवेलीअ में नथी रहणु चाहियां तुंहिंजी मदद मुंहिंजे लाइ मौत आणींदी मूंखे अहिड़ी का बि गली नथी सुझे जंहिंमां मां बची सघां नवाज़ ॿई गॾिजी निकिरी हलूं जी हा नवाज़ मूंखे इहो बि क़बूल आहे ॿिए कंहिंजा नापाक इरादा क़बूल न आहिनि ॿियो छा चवां मां हर हालत में ज़िंदगी त हथ खणो पवंदो या वरी मां चयो हुयो त मूंखे ज़हर आणे ॾे कंहिंजी ज़िंदगी ज़ाया करण बि ॾोह आहे कंहिंजी इज़त जा बखिया उॾाइण सवाब आहे न ज़िलत वारी ज़िंदगी जीअण सवाब आहे न हरगिज़ न हिते कहिड़ी ज़िलत हीअ इज़त आहे कमरे में कैद छो ॿुधाए राज़ पोइ हुजे हा त मां हिते खॼी अचां हा बांदी बणिजां हा जंहिं हालत में मां हिते आहियां छा इहा इज़त आहे मां नौकर आहियां
नमक हलाली जे बजाय नमक हरामी करण नथो चाहियां। ॿिए वाटे ते अची बीठो आहियां। नवाज़ तव्हांजी सुस्ती ऐं कन लाटार जे करे मूंखे बार बार घटिताई महसूस थी रही आहे। पर न सुस्ती आ न ही वरी कन लाटार कई आ रहे अञा छा थिए? ॿियो भेरो परवेज़ हमलो थो कराए। मता दादन जा माण्हू हुजनि पर हमलो तो थियो आहे न कासिम। तो वारा हे करंटड़ा काढे या करंटड़ा करंट कायम आहिनि करंट नाहिनि कायम। तव्हांजी बेध्यानी ऐं बेहिमती जे करे मूंखे शर्मिंदगी जो मुंहुं ॾेखारणो पियो। हाणे अहिड़ी नौबत न ईंदी रहेस। सफ़र जे करे तव्हांखे कुझु नाहे करणो न त मूंखे साफ़ साफ़ ॿुधायो त मां ॿियो को बिलो कयां। इन लाइ तव्हांखे घुरायो अथमि त चिट्टो चवां तव्हांखे नथा कयो या नथा करण चाहियो त परवाह न आहे। ओलाए माण्हू खोड़ तानो न ॾे रस। जेकॾहिं असांजे मथां एतमाद न रहियो अथई न त ॻाल्हि कर। बाक़ी असां न कयूं ऐं तव्हांजो चवण न वठूं त पोइ ॻाल्हि करे ॿुधाए। हारेस असांजी नियत ऐं सचाई में फेर न समझ। बाक़ी हाणी परवेज़ पलाल में ऐं पलाल खे तीली हूंदी। वञो ऐं वञी करे ॾेखारियो। पोइ सम्झंदुसि त तव्हां वटि वाकई सचाई आहे। ठीकु आहे रह हल कासिम अॻियां थी पर बाबा सही ॿियो सोब पको कमु करणो पवंदो। हिननि त यकीन कयो ई न। हींअर ताईं छा कयो अथनि? कुझु न कयो अथनि। हिननि ते भाड़बो बि न आहे। तूं पंहिंजो कमु जारी रख। तूं लेटाइस या हू हे परवेज़ खान जी मयत जी मालकी हर हाल में करणी आहे। साईं कंहिं पटियूं ॿधायूं अथई। ॾाढो सन्हड़ो आई पाखंड जो हाणे कीलियूं खणी वञनि। छा हू? बाबा साईं वो मूंखे धक्को हणी हवेली मां निकिरी वई। छा? हा बाबा साईं। अरे ॿिया काॾे विया हुआ? बाबा साईं मूंखे कार समक न रही। मां बेहोश हो। तो दरवाज़ो छो खोलियो? तव्हां कंहिंसि मानी वग़ैरह आयो ज़िम्मो जो रखियो। मां तव्हां सभिनी खे लाश बणाए वाह में लुड़ाईंदुसि। कासिम हलियो वियो अलाए सफ़र वारनि सां आहे। मोटी अचे त झलियांसि त ओसि ताईं न वञे जेसि ताईं मेहंदी घुरायां। कहलाए थी मेहंदी घुराई पुफी। अय्यप्पा को वञई तुंहिंजे लाइ ॿियो वरी कंहिंजे लाइ? आख़िर मूंखे ॿार बि त लाहिणो आहे न। मां ॿार आहियां पुफी। ऐं न बा चरियो थियो ई छा? तूं छो मुंहिंजे लाइ ॿार हूंदे सदको वञई कुर्बान थी। यप्पा ॿियो ॿार चयमि
सम्झण जी कोशिश कर, समझ न। भला मूमल नथी ॻाल्हाए, सोट ज़फर रोकियो अथसि छा? मूमल इहो बचो न, तोसां न ॻाल्हाईंदी त ॿियो कंहिंसां ॻाल्हाईंदी? ॻाल्हाईंदी, ॾाढियूं कचहरियूं कंदई, ॾाढियूं। हा, ॾाढी सभागी सुलक्षणी आहे मुंहिंजी मूमल। हूंदी पुफी। ऐं हूंदी छा बा, आउं लिखी थी ॾेई आहे। बस रुगो ज़फर ऐं कासिम अचनि त मां तारीख़ तय कयां, ॻाल्हि थोरी। तारीख़? हाओ अब्बा, तुंहिंजी ऐं मूमल जी शादीअ जी साबू फ़कीर खे चई आई आहियां, लिखी ॾींदो। चाची ख़बरदार जो मूंखे घटि वधि ॻाल्हायो अथई। मूं तोखे रोकियो आहे न त मूंखे घटि वधि न चवंदी कर। हाणे ठाहियो ॿुध मतो वारा इहे बे थोरी रुगो तुंहिंजी सारा कर, हाणे कंध ते चढ़ी वेठी, बस कर। जेकॾहिं ॿीहर मूंखे ईअं चई न त ॾाढी ॾुखी थींदी आहे। मां आहियां नंढड़की, तारीख़ थी तय करे। हले हाणे हले, आउं ॾिसां तुंहिंजे धाड़ो वांगुरु धड़की आ या न धड़की आ। कुछ है न त इहो कंध जेको खणी थी हली न, इहो कुल्हनि खां करे छॾियईं, सारा साथी साम्हूं थे। पुफी ज़ोर जी मेहंदी न लाए। छो बा, मां त राज़ी आहियां न, या ज़ोर जी मेहंदी वरी छाजी आ? मूमल राज़ी नाहे न पुफी। ऐं बाहू त चरी आ, हुनजे राज़ी हुजण न हुजण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? पवे थो फ़र्क़ु पुफी, ईअं मां न कंदुसि। हा अचो थी पियो ई छा? तोखे जो हुतां ॻोठा मूं घुरायो आहे, छा लाइ घुरायो अथऊं? तुंहिंजा मुंहुं ॾिसण लाइ छा? ऐं इन जे लाइ त तोखे घुरायो अथऊं त तुंहिंजी शादी कराए छॾियां। पुफी मां हलां थो ॻोठ, उतां जा कम समेटे वरी ईंदुसि, तेसि ताईं तूं खेसि राज़ी करे वठीसि। तूं हाणे भले वञ, ॿुध मोट जाए ज़रूर आ, ही कान मञंदी, पा इन्हे सां ज़ोरी निकाह विझबो हा। पुफी ज़ोरी न, मञाईसि, राज़ी करेसि। चङो अला सणाई कंदो, बाला सणाई कंदो। इहा मूमल बुखा वेंदी केॾा? कासिम खे घुरायो अथमि, किथां त ॻोठां घुरायो अथमि, हिन सां ॾिस त कीअं थी परणायांसि। बड़े नखरा थी करे, नखरा बखरा कढी छॾी।